हिन वीडियो में असां वटि हिकिड़ी इक्वेशन आहे जेका आहे 3/4 x प्लस 2 ऐं उहा बराबरि आहे 3/8 x माइनस 4 जे। हाणे इन इक्वेशन खे सॉल्व करण जे लाइ हिकु तरीक़ो त इहो आहे त जेके बि असां वटि वेरिएबल्स आहिनि उन्हनि खे असां हिकिड़े पासे वठी वञूं ऐं कॉन्स्टेंट्स खे ॿिए पासे वठी वञूं ऐं वेरिएबल खे धार करे असां उनजी वैल्यू कढूं। पर हिकिड़ो ॿियो तरीक़ो इहो बि आहे त असां वटि छाकाणि त हिते असां वटि फ्रैक्शन्स यानी अणपूरा आहिनि त असां उन अणपूरनि खे ख़तमु करे उन्हनि खे सॼे अददनि में यानी होल नंबर्स में तब्दील कयूं। त हाणे असां वटि नंढो बि नंढो अंग अहिड़ो कहिड़ो आहे जंहिंसां अगरि असां ॿिन्हिनि पासनि खे इक्वेशन जे ॿिन्हिनि पासनि खे ज़र्ब कयूं त असां वटि फ्रैक्शन्स ख़तमु थी वञनि। त असां वटि नंढो बि नंढो अंग आहे 8 ऐं असां 8 कीअं सम्झोसीं त इहो 8 अंग आहे। इहो असां ईअं सम्झोसीं छाकाणि त जेको 4 ऐं 8 जेके अणपूर जे हेठों डिनोमिनेटर्स आहिनि उन्हनि जो एलसीएम 8 आहे ऐं अगरि असां 8 खे ॿिन्ही पासनि ते ज़र्ब कयूं त असां वटि अणपूर ख़तमु थी वेंदा। त 8 वंडिया 8 असां वटि 1 थी वेंदो ऐं 8 वंडिया 4 असां वटि 2 बचंदा। त मतिलबु फ्रैक्शन्स ख़तमु थी वेंदा। हाणे अचो त हिन खे हल था कयूं। असां वटि 8 ज़र्ब में आहे 3/4 x सां। असां हेॾे हिन खे हल था कयूं त 8 खे 3 सां ज़र्ब करे 4 सां वंड कयूं त 4 जो खोड़ो 2 दफ़ा लॻंदो ऐं 2 3 सां ज़र्ब थी करे असां वटि 6 थी वेंदा। त यानी असां वटि हिते 6 बचंदो। हाणे 6x सां मल्टीप्लाई थियल आहे त असां वटि 6x बचंदो ऐं उनखां पोइ 8 ज़र्ब 2 असां वटि प्लस जा 16 थी वेंदा। हिते डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी यानी तक़सीम थियण वारी ख़ासियत लॻल आहे ऐं 8 ॿिन्हिनि सां मल्टीप्लाई थियल आहे। हाणे अचो त सॼे पासे ते अचूं था इक्वेशन जे ते ऐं हिते असां वटि 8 ज़र्ब में आहे 3/8 सां ऐं असां वटि ज़र्ब ऐं वंड वारो 8 पाण में कैंसिल थी वेंदा ऐं सिर्फ़ु असां वटि 3x बचंदो ऐं 8 वरी उनखां पोइ ज़र्ब में आहे 4 सां त 4 8 असां वटि 32 थी वेंदा माइनस जा। हाणे हिन इक्वेशन में ॾिसो त असां वटि 6x प्लस 16 आहे ऐं हेॾे असां वटि 3x माइनस 32 आहे। हाणे अगरि असां 3x खे ख़तमु करणु चाहियूं इन इक्वेशन मां त असां ॿिन्हिनि पासनि ॾों 3x कट करे छॾींदासीं त असां वटि 3x ख़तमु थी वेंदो। त हिन पासे ॾों बि असां 3x खे कट कंदासीं लेफ्ट हैंड साइड ॾांहुं त हिते असां वटि छा थी वेंदो। हाणे असां वटि 6x प्लस में आहे ऐं उन मां 3x कटियल आहे त असां वटि 3x बचंदा प्लस जा ऐं उनखां पोइ प्लस में जेके 16 आहिनि असां उहे ओड़ा जा ओड़ा लिखंदासीं ऐं असां वटि हेॾे 3x प्लस में आहे 3x माइनस में आहे यानी इहे ॿई पाण में कट थी वेंदा। त असां वटि सिर्फ़ु माइनस जा 32 बचंदा जेके असां हेठि लिखी था छॾियूं त असां वटि माइनस 32 बचा। हाणे हिते असां वटि 3x प्लस 16 आहे ऐं होॾे असां वटि माइनस जो 32 आहे। त 16 ख़तमु करण जे लाइ असां ॿिन्हिनि पासे ॾों 16 कट कंदासीं त असां वटि जेको x आहे उहो धार थी वेंदो। त हिते असां वटि 3x प्लस 16 मां 16 कट थियल आहे त 3x असां ओड़ो जो ओड़ो लिखंदासीं जहिड़ो आहे ऐं 16 प्लस ऐं माइनस जा पाण में कैंसिल थी वेंदा त हिते कुझु न लिखंदासीं ऐं उहे बराबरि थींदा माइनस 32 ऐं वरी माइनस 16 माना मतिलबु इहे ॿई पाण में जोड़ थींदा छाकाणि त ॿई माइनस जा आहिनि त ॿई माइनस 48 जे बराबरि थींदा। हाणे हिते असां वटि 3x बराबरि आहे माइनस 48 जे। त असां अगरि इक्वेशन जे ॿिन्हिनि पासनि खे 3 सां वंड कयूं त असां वटि x धार थी वेंदी। त हाणे मल्टीप्लाई वारो 3x ऐं वंड वारो 3x पाण में कैंसिल थी वेंदा ऐं असां वटि सिर्फ़ु x बचंदो जेको बराबरि थींदो माइनस 48/3 जे। हाणे 48 खे 3 जो खोड़ो लॻे थो 16 दफ़ा त असां वटि जेको x आहे उहो माइनस 16 जे बराबरि थींदो। असांजो इहो हिसाबु हल थी वियो ऐं असांजी x जी वैल्यू माइनस 16 निकिती ऐं अगरि असां चाहियूं त असां इहा चेक बि करे सघूं था त असांजी माइनस 16 जेका वैल्यू निकिती आहे उहा सही आहे या ग़लति। उहा ईअं कंदासीं त असांजी जेका ओरिजिनल इक्वेशन आहे उन में असां x जी वैल्यू माइनस 16 पुट कंदासीं। त जो पुट करे था ॾिसूं त इक्वेशन आहे असां वटि 3/4x। त हाणे हिते x जी जॻह ते असां माइनस 16 पुट कंदासीं ऐं उनखां पोइ असां वटि इक्वेशन में आहे प्लस में 2 ऐं उहा बराबरि आहे 3/8x जे। हाणे हिते असां x जी जॻह ते वरी माइनस 16 पुट कंदासीं ऐं उनखां पोइ वरी इक्वेशन में आहे असां वटि माइनस जा 4 जेके असां ओड़ा जो ओड़ा लिखंदासीं। हाणे अचो त हिनखे हल था कयूं त 16 ऐं 4 खे 4 जो खोड़ो लॻंदो आहे त असां वटि 4 ज़र्ब 4 16 थींदो त 4 कैंसिल थी वेंदो ऐं असां वटि 3 ज़र्ब थी वेंदो माइनस 4 सां ऐं 3 ज़र्ब माइनस 4 असां वटि माइनस जा 12 थी वेंदा ऐं उनखां पोइ प्लस जो 2 असां ओड़ो जो ओड़ो लिखंदासीं। हाणे माइनस 12 में 2 जोड़ करण सां असां वटि माइनस जा 10 बचंदा। हाणे अचो त इक्वेशन जे सॼे पासे खे हल था कयूं त असां वटि माइनस 16 आहे ऐं उहो ज़र्ब में आहे 3/8 सां त 8 जो खोड़ो लॻंदो इन ॿिन्हिनि खे त 8 खे हिकु दफ़ो लॻंदो ऐं 16 खे 2 दफ़ा ऐं 3 माइनस 2 सां मल्टीप्लाई थी करे माइनस 6 थी वेंदो ऐं असां वटि माइनस 4 इक्वेशन में ओड़ो जो ओड़ो लिखंदासीं त माइनस जा 6 ऐं माइनस 4 असां वटि माइनस जा 10 थी वेंदा। त मतिलबु असांजो जेका x जी वैल्यू आहे उहा बराबरि आहे सही आहे छाकाणि त असांजा लेफ्ट हैंड साइड ऐं राइट हैंड साइड ॿई बराबरि आया आहिनि।